हिन वक़्तु मौजूद आहियूं बाउखुद शहर में, जिते सहाफ़त जे आलमी ॾींहं जे हवाले सां बाउखुद जे सहाफ़ियुनि पारां रैली कई वई आहे। इन हवाले सां उन्हनि सां ॻाल्हि ॿियो वधीक उन्हनि छा चवणु आहे। काफ़ी जेके आहिनि उहे अताब वॾे ज़ुल्म ऐं बरबरीअ जो शिकार आहिनि। अक़वाम मुत्तहिदा जे ज़ैली इदारे यूनेस्को पारां हर साल हीउ जेको ॾींहुं मल्हायो पियो वञे, उनजो हर साल कंहिं न कंहिं हवाले सां नओं को स्लोगन ॾींदा आहिनि, नओं को थीम ॾींदा आहिनि, कंहिं न कंहिं नए मक़सद जे हवाले सां हेल जंहिं पंहिंजो स्लोगन हेठि ॾियारो मल्हायो पियो वञे अवामी भलाई जे मफ़ादनि वारे हवाले सां। त इन जे लाइ पंहिंजो मुंहिंजी गुज़ारिश ई आहे त दुनिया पाकिस्तान ख़ुसूसन पंहिंजो सिंध जो जेको सहाफ़ी आहे उहो पंहिंजो अताब जो शिकार आहे, ज़ुल्म जो शिकार आहे, उनखे तोहफ़ुज़ फ़राहम कयो। ऐं असांजे बाउखुद जो सहाफ़ी शहीद नूर लंजवण जो क़त्ल थी वियो, उनजा कातिल पंहिंजो हिन वक़्त ताईं आज़ादु घुमी रहिया आहिनि। उन्हनि जे कातिलनि खे फ़ौरी तौर ते कानून जे जकड़ में आंदो वञे। जे आलमी ॾियारे जे हवाले सां मां सिंध जे शहीद सहाफ़ियुनि खे सलाम पेश कयां थो ऐं असांखे बि हक़ सच लिखण वारे सहाफ़ियुनि खे सलाम पेश कंदे मां अपील कंदुसि त हू पंहिंजे इख़्तिलाफ़ात विसारे मुतहिद थियनि, छो त वक़्तु इख़्तिलाफ़ात जो न आहे, वक़्तु मुतहिद थियण जो आहे। सहाफ़त जो आलमी ॾियारो आहे, इन हवाले सां जेके सहाफ़ी हक़ ऐं सच जो लिखंदे लिखंदे शहीद थी विया, मां उन्हनि खे सुरख सलाम पेश कयां थो। ऐं इन आलमी ॾियारे ते अॼु असां बाउखुद जा सहाफ़ी सरापा एहतिजाज आहिनि। 6 महीना अॻु असांजो सहाफ़ी शहीद नूर लंजवाणी खे जैकाबाद शहर में बेदर्दी सां क़त्ल कयो आहे ऐं उन जा अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न आहिनि थिया। असीं मुतालबो कयूं था IG सिंध DIG लाड़काणो SSP जैकाबाद खां त उनजा जवाबदार गिरफ़्तार करे असां सहाफ़ियुनि जो बेचैनी ख़तमु कयो वञे ऐं उनजे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। सहाफ़ियुनि जो आलमी ॾियारो आहे, असांजो नारो आहे आज़ाद सहाफ़त ज़िंदाबाद। लेकिन तव्हां अॼु ॾिसो था त सहाफ़ी आज़ादु न आहिनि। असांजो बाउखुद शहीद नूर लंजवाणी खे बेदर्दी सां क़त्ल कयो आहे, लेकिन हिन टाइम ताईं उनजा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। ऐं जेके ॿिया सहाफ़ी सिंध में आहिनि, कंहिंखे कूड़े केस में फासायो पियो वञे, कंहिंखे बेदर्दी सां क़त्ल कयो पियो वञे। असीं आला अख़्तरनि खां नोटिस वठणु घुरिजूं था जेके आहिनि सहाफ़ियुनि खे आज़ादु। आलमी ॾियारो आहे सहाफ़त जो, असां आलमी ॾियारो त मल्हायूं था, पर असांखे इहो ख़बर कोन्हे त असांजी जेकी सहाफ़ी बिरादरी आहिनि उन्हनि ते कॾहिं कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि खे गिरफ़्तार कराया पिया वञनि, कॾहिं उन्हनि खे शहीद कयो पियो वञे। जीअं असांजी शहीद नूर हसन लंजवाणी हुयो, अजय लालवाणी आहे, अज़ीज़ मेमण आहे, पंहिंजो जेके दोस्त ॿिया हुआ किन खे कल्ह वरी अब्दुल मजीद नूनारी आहे सदर प्रेस क्लब ठुलियो, उन मथां पंहिंजो FIR ॻूड़ी दाख़िल कई वई आहे। असीं आज़ादु सहाफ़त किथे आहे, पर अफ़सोस आहे असांजे आलमी तंज़ीमनि खे जेके सहाफ़त जे नाले ते सिर्फ़ु दाग़ आहिनि, पर हिन टाइम ताईं कंहिं बि तंज़ीम असांजी सहाफ़ियुनि जी मदद कोन कई आहे। नाज़रीन, रैली में शरीक जे सहाफ़ियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। सागर अली हसन, हम भी JKB न्यूज़ बाउखुद।